बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम BISP रजिस्टर्ड शेयरनि लाइ रक़म जी अदायगी जो नओं निज़ाम सोशल प्रोटेक्शन वॉलेट्स मुतारिफ़ कराए छॾियो आहे। BISP चेयरपर्सन सेनेटर रूबीना ख़ालिद पंहिंजे वीडियो पैगाम में ॿुधायो त रजिस्टर्ड शेयरनि लाइ सोशल प्रोटेक्शन वॉलेट्स जी शुरूआत कई आहे त जीअं रक़म जी अदायगी जे निज़ाम खे वधीक शफ़ाफ़ ऐं आसान बणाए सघिजे। हिन ॿुधायो त सोशल प्रोटेक्शन वॉलेट्स निज़ाम तहत रजिस्टर्ड औरतुनि में मुफ़्त सिम कार्ड जी विरासत शुरू कई वई आहे। औरतूं पंहिंजे असल सुञाणप कार्ड ऐं मोबाइल फोन सां गॾु वेझे BISP ऑफिस या मुक़ररा कैंप में वञनि, जितां बायोमेट्रिक जी तस्दीक खां पोइ खेनि हिकु सिम मुफ़्त फराहम कई वेंदी, जंहिं ज़रिए इन्हनि जो सोशल प्रोटेक्शन वॉलेट फ़ाल कयो वेंदो। रूबीना ख़ालिद वाज़ेह कयो त औरतूं सिम कार्ड हासिल करण लाइ कंहिं खां का बि रक़म न ॾियनि, छो त इहा बिल्कुलु मुफ़्त आहे। सिम ते सोशल प्रोटेक्शन वॉलेट्स रुगो BISP तरफ़ां ठाहियो वेंदो, तंहिं करे कंहिं गैर मिजाज शख़्स या इदारे सां राब्तो न कयो वञे। संदसि चवणु हो त मुस्तक़बिल में समूरियूं अदायगियूं इन सोशल प्रोटेक्शन वॉलेट्स ज़रिए थींदियूं, जॾहिं त अदायगियुनि बाबति पैगाम बि इन सिम ते वसूल थींदा।